भुट्टे साहब जी टी खुफ़िया शादी। सियासतदाननि ऐं हुक्मराननि जी ॻुझियुनि शादियुनि जे मामलनि में पाकिस्तान जे केतिरनि ई शख़्सियतुनि ते आङुरियूं खॼंदियूं रहियूं आहिनि। पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी जे बानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बि ॻुझे नमूने हिकु बंगाली तलाक याफ़्ता औरत सां शादी कई हुई। मशहूर कालम निगार अर्दशेर काउसिजी हिकु भेरे मुहक़िक़ वालपर्ट खे इंटरव्यू ॾींदे इंकशाफ़ कयो त नुसरत भुट्टो जॾहिं ख़ुदकुशी करण जी कोशिश कई त खेसि पारसी इस्पताल में दाख़िल कयो वियो। हुन पंहिंजे मुड़ुस जी बेवफ़ाई जो ज़िक्र बि कयो। नुसरत भुट्टो जी ख़ुदकुशीअ जो सबबु बणजंदड़ औरत बि केतिरनि ई अहम शाहिदनि जी मौजूदगी में भुट्टो जे लाॻापे ऐं ॻुझी शादीअ जो इंकशाफ़ कयो। स्टैनली वॉलपर्ट भुट्टो ते लिखियल पंहिंजे किताब ज़ुल्फ़ी भुट्टो ऑफ पाकिस्तान में हिन बंगाली औरत हुस्ना शेख जी ख़ूबसूरती ऐं भुट्टो जे इश्क जी हक़ीक़त खे बयानु कयो आहे। नामवर सहाफ़ी नदीम फारूक पराचा भुट्टो जी टी ऐं ॻुझी शादी ऐं लाॻापन बाबति पंहिंजे कालम में लिखियो आहे त 1961 ईस्वीअ में 34 वरियनि जे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ढाका में हिकु नौजवान औरत सां मुलाक़ात थी। संदसि नालो हुस्ना शेख हो। उन वक़्तु हुस्ना जी उमिरि 25 खां 30 सालनि जे विच में हुई। संदसि शादी हिकु कामयाब बंगाली वकील अब्दुल अहद सां थियल हुई ऐं खेनि 2 धीअरूं बि हुयूं। उर्दू अंग्रेज़ी ऐं बंगालीअ ते खेसि उबूर हासिल हो। संदसि ख़ूबसूरती ऐं ज़हानत ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी दिलि खटे वरिती। इंडिया टुडे जे 31 दिसंबर 1977 वारे एडिशन मूजिबि उन वक़्तु हुस्ना जा पंहिंजे वकील मुड़ुस सां लाॻापा ख़राब हुआ। जेतोणीकि भुट्टे साहब पंहिंजी पूरी कोशिश कई पर हुस्ना हुन जी पहुच खां परे रही। भुट्टे साहब जी बेक़रारी पंहिंजी इंतिहा ते हुई। 1969 ईस्वीअ में हुस्ना पंहिंजे मुड़ुस खां धार थी पंहिंजी 2 धीअरुनि सां गॾु कराची हली आई। हूअ कराची जे इलाइक़े बाथ आइलैंड में हिकु अपार्टमेंट में अची रही। इहा अपार्टमेंट भुट्टे साहब जी कराचीअ वारी रिहाइशगाह 70 क्लिफ्टन खां 10 मिंटनि जे पंध ते हुई। मलिहा लॉन फ्राइड टाइम्स में शाया थियल हिकु मज़मून में लिखे थी त जॾहिं हुस्ना कराचीअ में अची रही हुई तॾहिं मुस्तफ़ा खर भुट्टो साहब ऐं हुस्ना जी पाण में वेझड़ाई कराई। रुगो मुस्तफ़ा खर जेको भुट्टे साहब जो वेझो साथी हो इन मामले खां वाक़िफ़ हो। इहो ॻुझीअ तरह गाॾीअ में विहारे भुट्टे साहब खे हुस्ना जी अपार्टमेंट न वठी वेंदो हो। साॻे ई साल भुट्टो साहब जा अयूब ख़ान सां लाॻापा ख़राब थियण लॻा। अयूब खेसि पंहिंजी काबीना मां कढी छॾियो। ॿिए साल उन जे जवाब में 1967 में भुट्टे साहब पंहिंजी सियासी पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी ठाही। हुस्ना हिकु बाएतमाद पढ़ियल लिखियल ऐं ज़िद्दी औरत हुई। मलिहा लोन पंहिंजे मज़मून में तहमीना दुरानीअ जे किताब माई फ्यूडल डॉट जो हवालो ॾींदे लिखे थी त 1960 ईस्वीअ जे ॾहाके जे आख़िर ताईं मामिलो एतिरो त धमाकेदार थी वियो जो हुस्ना भुट्टो खे ॾिसंदे ई दरवाज़ो ज़ोर सां बंदि करे छॾींदी हुई। हिन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे खुलियल लफ़्ज़नि में चयो हो त जेसिताईं हू साणसि शादी न कंदो तेसिताईं साणसि न मिलंदी। नेठि 1968 ईस्वीअ में हुस्ना भुट्टे खे शादीअ लाइ राज़ी कयो। 1969 ईस्वीअ में जॾहिं भुट्टे हुस्ना सां शादी करण जो फ़ैसिलो कयो त रियासत जे ख़िलाफ़ माण्हुनि खे भड़काइण जे इल्ज़ाम में हिन खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हुस्ना खे इंतज़ारु करण जो चयो ऐं खेसि यकीन ॾियारियो त अयूब ख़ान जो तख़्तो ऊंधो करण खां पोइ हू साणसि शादीअ जो वाइदो ज़रूरु वफ़ा कंदो ऐं बाद में अयूब 1969 ईस्वीअ में इस्तीफ़ा ॾेई छॾी। वॉलपर्ट लिखे थो त 1970 जी चूंडुनि में भुट्टो खटण खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर मुस्तफ़ा खर सां गॾु हुस्ना जी अपार्टमेंट में लिकी लिकी वेंदो हो। बहरहाल हिकु ॾींहुं भुट्टो ऐं हुस्ना जे विच में सख़्तु झेड़ो थियो ऐं इन जो सबबु इहो हुयो त भुट्टो शादीअ जे वाइदे खां फिरी रहियो हो। नेठि मजबूर थी भुट्टे हिकु भेरो ॿीहर शादीअ जो वाइदो कयो। इहो वाइदो क़ुरान पाक जे नुस्ख़े जे जुल्द ते अंदरि लिखियो वियो। हिते वॉलपर्ट लिखे थो त जॾहिं भुट्टे साहब जो जोश थधो थियो ऐं हुस्ना बि घर में कंहिं ॿी जाइ ते हुई तॾहिं भुट्टो साहब उहो क़ुरान पाक खीसे में विझी छॾियो ऐं हिकदमि उतां हलियो वियो। मसइलो इहो थियो त जल्दीअ में निकिरण सबबु हू मुस्तफ़ा खर सां न मिली सघियो। तंहिं करे भुट्टे साहब खे 70 क्लिफ्टन ताईं पंधु हलणो पियो। पैदल इहो 30 मिंटनि जो पंधु हो। उन वक़्तु हू पंजाब ऐं सिंध मां चूंडूं खटे हिकु अहम शख़्सियत बणिजी चुको हो। उन करे भुट्टो साहब वीरान घटियुनि मां लंघण जी कोशिश कई त जीअं खेसि को सुञाणे न वठे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अक्सर करे हुस्ना खे सियासत ऐं तारीख़ जा किताब तोहफ़े में ॾींदो हो।
1971 ईस्वी जी विच धारे भुट्टो साहब हुस्ना खे क़ुरान पाक जो हिकु ख़ूबसूरत नुस्ख़ो पेश कयो। इन जे जुल्द ते लिखियल हो, मुंहिंजी ज़ाल हुस्ना लाइ। भुट्टो 20 डिसंबर 1971 ईस्वीअ ते पाकिस्तान जो सदर थियो ऐं कुझु ॾींहनि बाद हुन ख़ामोशीअ सां हुस्ना सां शादी कई। ही निकाह हिकु तरक़ी पसंद इस्लामी स्कॉलर ऐं पीपल्स पार्टी जे मेंबर मौलाना कौसर न्याज़ीअ पढ़ायो हो। उन जो शाहिद मुस्तफ़ा खर हो। वॉलपर्ट लिखे थो त जेतोणीकि हुस्ना संदसि ज़ाल हुई, पर जॾहिं हू वज़ीर आज़म थियो त हुन हुस्ना जे घर मां उहो क़ुरान पाक वापसि खणी वरितो। उहो नुस्ख़ो वरी कॾहिं बि न ॾिठो वियो। जॾहिं 1977 ईस्वीअ में फ़ौज संदसि इक़्तिदार ते कब्ज़ो कयो त पुलिस हुस्ना जे अपार्टमेंट जी बि तलाशी वरिती। उहो नुस्ख़ो किथे बि न मिलियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी ॿी ज़ाल नुसरत भुट्टो खे कंहिं भुट्टे साहब जी हुस्ना सां ॻुझी शादीअ जी ख़बर ॿुधाई। इहा कंहिंखे ख़बर नाहे त नुसरत खे उन निकाह जी ख़बर कीअं पई। मलिहा लोन लिखियो त नुसरत हिकु दर्जन निंड जूं गोरियूं खाई ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई, पर हूअ बची वई ऐं खेसि रावलपिंडीअ जी इस्पताल में दाख़िल कयो वियो। दिलि हथां मजबूर सदर हिन खां माफ़ी वरिती ऐं वाइदो कयो त हू पंहिंजे ॿारनि जी माउ खे कॾहिं बि न छॾींदो। नुसरत जी सिहत ठीकु थी वई ऐं हूअ पाकिस्तान जी ख़ातून अवल बणिजी वई। नुसरत जी ख़ुदकुशीअ जी कोशिश खां पहिरियां हुस्ना भुट्टो खे ज़ोर भरियो हो त हू पंहिंजी शादीअ जो ऐलान करे, पर उन खां पोइ हुस्ना ख़ामोश थी वई। 1990 ईस्वीअ में हुस्ना फ्राइड टाइम्स जे एडिटर जुगनू मोहसन खे ॿुधायो त भुट्टो साहब साणसि मुलाक़ातूं कंदो रहंदो हो। वज़ीर ऐं ताक़तवर माण्हू अक्सर घर भुट्टो साहब सां ॻाल्हाइण ईंदा हुआ। हुन वधीक ॿुधायो त हिकु ॾींहुं हुन भुट्टो साहब खां पुछियो हो त हू एतिरी तकड़ में छो आहे। हुन चयो त खेसि ख़बर आहे त आख़िरकार इहे मूंखे मारे छॾींदा। ऐं पोइ जुलाई 1977 ईस्वीअ में मार्शल लॉ लागू कयो वियो ऐं भुट्टो हुकूमत जो ख़ात्मो कयो वियो। जॾहिं भुट्टो हुकूमत ख़तमु थी त हुस्ना लंडन में हुई। हुन ॿुधायो त बेनज़ीर हिन खां ॾाढी नाराज़ हुई, पर मुर्तज़ा हिन सां तमामु सुठो सलूक कयो। हू उन्हनि सां राब्ते में रहंदो हो ऐं मुल्क जी हालतुनि ऐं पीउ जे अहवाल खां आगाह कंदो हो। जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे क़त्ल जे कूड़े केस में गिरफ़्तार कयो वियो त हुस्ना हिकु मशहूरु बरतानवी वकील खे घुरायो, पर ज़ियाउ जी आमरियत बरतानवी वकील खे पाकिस्तानी अदालत में केस विढ़ण जी इजाज़त न ॾिनी। मुर्तज़ा खेसि भुट्टो जी फांसीअ जी ख़बर ॾिनी। मायूस थी हुस्ना ख़ुदकुशी करण जो सोचियो, पर पोइ हुन पंहिंजी धीउ जो ख़्यालु करे ख़ुदकुशी करण जो इरादो छॾे ॾिनो। उहा धीउ शमीम भुट्टो मां संदसि अकेली धीउ हुई। उन खां पोइ हूअ मुस्तक़िल तौर ते लंडन में रहण लॻी।